बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान ज़िंदाबाद। जी सिंध। प्यारा दोस्तो, घणनि ॾींहंनि खां वठी मां चवां पियो त अॼु कंदुसि सुभाणे कंदुसि वीडियो, लेकिन कुझु ॾींहं कुझु निकिरी विया। पर जॾहिं असां सिंध जी सूरत हाल ॾिसूं था, सिंध जे हालात ते नज़र विझूं था, त असां हिन पंहिंजी सुहिणी धरतीअ खे ईअं तबाह ऐं बर्बादीअ जे तरफ़ छॾियो आहे जो असांखे रोअण नथो अचे। उहा भिटाईअ जी सिंध न रही आहे, सचल सामी ऐं हामी हमल जी सिंध न रही आहे। पर चवंदा आहिनि त वाका करणु मूं वसि, ॿुधणु कमु बरोच जो। वरी इहो बि थींदो आहे त जंहिं भिटाई साहिबु फरमायो आहे त हीअ न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते, अची उमिरि कोट में आउं कंदसि कान कुरीत, इहे पखनि संधी प्रीत, मां लोई अबाणी न लॼायां। सो दिलि में हिकिड़ो दर्द जाॻंदो आहे त यार कुझु न कुझु जेको आहे सो पंहिंजे हिसे जो, जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेका बाहि हुई नमरूद वारी, त उन नमरूद जी बाहि खे विसाइण जे लाइ हिकिड़ी झिरकी जेका आहे चुंब पंहिंजीअ में हिकिड़ो टांटड़ो खणी फुड़ो पाणीअ जो खयूं पई वञे, त उते हिकिड़े ॿिए पखे चुसि त तुंहिंजे इन फुड़े सां छा थींदो? त उन झिरकीअ चयो, चई मुंहिंजो एॾो वस त न आहे, पर मुंहिंजे वस में जेका ॻाल्हि आहे सा मां कयां थी। सो प्यारा भाइरो, प्यारा दोस्तो, असांखे सिंध जी सूरत हाल ॾिसी करे ॾाढो ॾुख थो थिए। ॾुख थो थिए, एतिरो ॾुख थो थिए जो सिंध जी सॼी सूरत हाल ख़राबु थी वई आहे। अॼु मां जेको आहे सो ॾिठी रिपोर्ट KTN तां, जंहिंमें शहीद बेनज़ीर आबाद में वर्किंग वूमेन जे लाइ जेका हॉस्टल जेका तामीर थियल आहे, उहा जेका आहे पुलिस जे कब्ज़े में आहे ऐं पुलिस उन ते कब्ज़ो कयो आहे। औरतूं कोन्हनि के उते ऑफिसर मुक़ररु आहिनि। अहिड़ीअ तरह सां सॼी सिंध में हिकिड़ो वाहिद इदारो आहे नवाब शाह में, जिते औरतुनि जे लाइ जिन सां ज़्यादती थी थिए, जिन सां जेको आहे घरू अणबणत थी थिए, उन्हनि खे ॿुधण लाइ इदारो क़ाइमु आहे। पर इदारे में कुझु बि कोन्हे को। इदारे में तव्हां दाख़िलु थींदो, तव्हांखे ईअं लॻंदो ॼण त कंहिं भूत बंगले में दाख़िलु थी विया आहियो। अहिड़ीअ तरह सां ॿी रिपोर्ट मूं ॿुधी जेका सिंध जी मशहूरु ऐं मुंहिंजे अबाणे ज़िले ख़ैरपुर जी जेको तालको हो करो, जंहिंमें जेको आहे सो महिराणो वग़ैरह आहे परियां, उन में जेको आहे चूंडके जा 49 प्राइमरी स्कूल, तालके चूंडके जा 49 प्राइमरी स्कूल बंदि आहिनि ऐं उन्हनि में को उस्ताद वग़ैरह कोई कोन थो अचे। जॾहिं 49 प्राइमरी स्कूल हिकु तालके जा बंदि हूंदा त तव्हां ॿुधायो। ऐं इहा सरासरी रिपोर्ट जेका आहे सभिनी तालकनि जी आहे। तव्हां जेकॾहिं गंबड़ तालके में वेंदव, तव्हां निकिरी वञो उन जे आसपास जे इलाइक़नि में, उन जे आसपास जे ॻोठनि में, इवन गंबड़ तालके जो मां जंहिं शहर जो आहियां, उन शहर जो प्राइमरी स्कूल जंहिंमें मां पढ़ियो आहियां, उहो बंदि आहे। उहो रोड वारो स्कूल सॾिबो हो, उहो अॼु ताईं बंदि आहे। त वरी इन सिलसिले में मूं विज़िट कयो, असांजो हिकिड़ो ॻोठु आहे खबड़ी, उन खबड़ीअ जे शहर में मां वियुमि त उते जेको स्कूल हुयो उहो हीअं किरे पियो। उन में माशाल्लाह एतिरा त सरिया, एतिरा त उन में सीमेंट इस्तेमालु था थियनि, जेके सरिया ॾह ई नथा झलनि। अंग्रेज़ जिन खे असां ग़ुलाम ज़ालिम चवंदा हुआसीं, असां जिन खे चवंदा हुआसीं असांखे महकूम बणाए विया, असांखे ग़ुलाम बणाए विया,
उन्हनि जी अॼु बि ठहियल हॉस्पिटल, अॼु बि ठहियल उन वक़्त जी ठहियल जेका आहे रेलवे स्टेशन उन वक़्त जूं ठहियल कोर्टूं, मार्केट उन ई हालति में बीठा आहिनि। ऐं उहे असां जेके हिते था ॾिसूं उन्हनि उते बि ओड़ियूं ठाहिरायूं। छा असां सिर्फ़ु वाका कंदासीं, असां सिर्फ़ु रड़ियूं कंदासीं, असां सिर्फ़ु वेठा हूंदासीं, असां कुझु बि न कंदासीं? इन जो रिज़ल्ट जेको आहे, इन जो ज़िम्मेवारु केरु आहे? इन जो ज़िम्मेवारु असांजो वॾेरो, असांजी वॾेरकी सियासत, असांजो जेको आहे जागीरदार, जंहिं जागीरदार जेको आहे माण्हुनि खे ग़ुलाम बणाए रखियो आहे। माण्हू सभु ग़ुलाम आहिनि। हूअं त ओवरऑल पाकिस्तान सॼे जी सूरत हाल ईअं आहे, सॼे इवन KPK कश्मीर ताईं, किथे मलक आहिनि, किथे चौधरी आहिनि, किथे भट्ट आहिनि, किथे जेके आहिनि से आगा आहिनि, किथे कीअं आहिनि। आहे त सॼे सूरत हाल इहा ई। पर सिंध जी जॾहिं असां सिंध जा जेके वाली वारिस, असां जेके सिंध जा वेठा आहियूं, ऐं असांजी सिंध ईअं पई निंधड़की थिए, तालीम सां हशर, सिहत सां हशर, सफ़ाईअ सां हशर, त आख़िर असां किथे पहुचंदासीं? लिहाज़ा सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयो, पंहिंजे पंहिंजे घर जे भरिसां सफ़ाई कयो, पंहिंजे पंहिंजे घर जे भरिसां स्कूल ते नज़र रखो, ऐं उतां जी पुलिस वारनि खे ॿुधायो, उतां जे आला अमलदारनि खे ॿुधायो, उतां जे सियासतदाननि खे ॿुधायो त जंहिं सिंध में सुजाॻी पैदा थिए, सिंधी ॿार पढ़नि ऐं तालीम जेका प्राइवेट थींदी थी वञे उनखां बचिजे। ऐं तालीम हिकिड़ो बिज़नेस न, पर तालीम हक़ जे तौर ते रैयत खे ॾिनो वञे, न की उनखे बिज़नेस तौर ते छॾे ॾिजे त उहे जेके आहिनि से ॿिया माण्हू पिया हलाइनि। हूअं त सिंध में असां वटि जेको आहे सो न पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, न पब्लिक हेल्थ आहे, नाले सां आहिनि, उहो नाले सां तव्हांखे पब्लिक हेल्थ बि मिलंदी, पब्लिक ट्रांसपोर्ट बि मिलंदी, हॉस्पिटल बि मिलंदी, पर उहो उते को बि इलाज वग़ैरह या हो कोन्हे को। लिहाज़ा असां सभिनी खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे भेटाई साहिब जे इन शेर खे यादि करे त वाका करणु मूं वसि, ॿुधणु कमु बरोच जो। ऐं क़ुर पाक में बि आहे त वलैसा लिल इंसान इल्ला मा सआ, ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं इन ते तव्हां अमल कयो त तव्हांजी ज़िंदगी सोन थी वेंदी, त इंसान खे उहो ई मिलंदो जंहिंजी उहा कोशिशि कंदो। जेकॾहिं इंसानु कोशिशि ई न कंदो त पोइ उनखे कुझु हासिलु न थींदो। जंहिं भेटाई साहिबु चयो आहे त पोखणी थी त पोख, न त वींदई मुंद चढ़ी, पाणी बि थींदई पोइरो, पोइ सुकी थींदई सोक, जिते लुणंदो सारो लोक, उते सिकंदे हिकु संगल। सदाईं गॾु जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी सिंध, पाकिस्तान ज़िंदाबाद।